सफ़र करे इन दीनी इज्तिमा में शिरकत जो मौक़ो मिलियो आहे और फज़ल मोहम्मद कोलाचे जे अंदर जो मदरसो क़ाइम है सैयद अब्दुल शकूर साहब जो कारी अब्दुल्ला साहब जो कारी अब्दुल्ला के बचड़े साईं उबैदुल्ला की मारिफत उन जी इंतहाई इसरार ते हिन दीनी प्रोग्राम में शिरकत जो मौक़ो मिलियो आहे। तहां भी सुबह जो 9-10 बजे का वठी इज्तिमा में वेठो आखिरी बयान आ दुआ है अल्लाह को दुआ है तो अल्लाह पाक असां सभिनी के दीन की समझ नसीब पहिरियों तो मां तहां सभिनी के मुबारक थो ॾियां जो तव्हां ॾींहं जो जलसो ॿुधण आया आहियो। ॾींहं जो जलसो ॿुधणु ॾुखियो आहे सफ़ा, रात जो सफ़ा सवलो आहे छो त रात जो रुगो ज़ाल खां मोकल वठणी कोलाचन जे जलसो आहे मां वञा थो मायूं कहिड़ो परू चांडियो छा कयां ॿ ॾींहं ॾेढरी वांगुरु टां करे वेही पर ॾींहं जो सही हिकु मंद जी छिल बि हले पई कणक के भी पानी ॾियणो आहे घोटकीअ बि कमु आहे सखर बि वञिणो सभु कम छॾे अॼु मोहम्मद जो ज़िक्र ॿुधण आया बेटा तो चए सभई सुभान जे कर हवाले कम दुकान भी अल्लाह के हवाले घर भी अल्लाह के हवाले बनी भी अल्लाह के हवाले बच्चा भी अल्लाह के हवाले असां भी अल्लाह कुरान तो चए वमा तशाऊन इल्ला अन यशा अल्लाह मर्जी तहां जी न हलंदी मर्जी उन रब जी हलंदी जे कायनात के पैदा कयो। कुरान तो चए वल्लाहु गालिबुन अला अमरे यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि जी ने त कहिड़े खूह में उछलियो जानी छुटे पर अल्लाह जी केड़ी मर्जी रब चो मां खूह जे तरे मां कदी मिस्र जो बादशाह कंदोमांस मर्जी कंहिंजी पूरी थी सभई नथा ॻाल्हायो ज़ोर सां बुलंद आवाज़ सां फिरौन जी नियत कहिड़ी त हज़रत मूसा पैदा ही न थे हिन कुरान में लिखियल आहे त फिरौन हिकिड़ी स्कीम शुरू कई छा चई युक़तिलून अबनाअकुम वयस्तहयून निसाअकुम पुटन के कोई छड़ो बनी इसराइल में जेके पुट जमन उनके कोई छड़ो न्याणिन के जे रोको मूसा पैदा न थे या स्कीम शुरू की ये तामड़े स्कीम शुरू करना है बाबा ठयल रोड बठाइना है असांजे मुल्क जो स्कीम उबतियूं जेके ठयल रोड आहिनि इनके हराणी ठाहे जेके नालियूं सिधियूं पियूं आहिनि इनके उबतो वाहिणो छो तो उनके पैसा खाइण पैसा कीअं मंजूर कराए असां मुल्हनि जा पैसा कोटंदा आहिनि न मस्जिद जो वज़ू खानो ठाहियूं कंहिं बहाने त वठूं न फिरौन या उबती स्कीम शुरू कई चई युक़तिलून अबनाअकुम वयस्तहयून निसाअकुम बनी इसराइल में जेको पुट जमे उनके कोई छॾियो न्याणी जमे उनके जेरो रखो छाजे करे त मूसा अलैहिस्सलाम पैदा न थे रब जो पैदा भी कंदो मास पालींदो मास भी तुंहिंजे घर अच्छो ॾाढियूं थियूं कोलाची रब कोन खुदा रब तो जे पैदा भी कंदो मास पालींदो मास भी तुंहिंजे घर मर्जी कंहिंजी पूरी थी सभई नथा निमरूद जी नियत ही त हज़रत इब्राहिम पैदा ही न थे रब जो मां तुंहिंजे कमदार जे घर पैदा कंदो मास अबू जहल कुत्ते जी नियत ही त नबी साईं के मक्के में लगाया हिजरत कराया जान छुटे अबू जहल इजलास को उठायो उन में 3 एजेंट रखे कुरान में लिखला व इदी हमकुर बिकल्लदीन कफरू लियुस्मितूका औ यक्तुलूका औ युखरिजूका या तो कमरे में बंद करे छडोस उन बुख ते गुजारे वने या मुख्तलिफ कबीलन जा मानू कच्ची कत्ल कयोस कंखो पलाद वठंदा औ युखरिजूका या मक्के में कडी छडो रब छा चयो वयमकुरून वयमकुरुल्लाह ओ अबू जहल कुत्ता तो मुझे महबूब के नाकाम करने की तलब क्यों करे मां रब अर्श के मोहम्मद के कामयाब करने की तलब वयमकुरून वयमकुरुल्लाह एकरी तुझी सोचा बीमा अल्लाह जी गैबी मदद थींदो हुई जो रब चाहे जमीयत के दुश्मन की नियत कड़ी डॉक्टर के शहीद क्यों रत में वेंझारियो जानी छुटे रब चो जमीयत जा दुश्मन डॉक्टर के शहादत का पोइ मां रब जमीयत के 4 चंद
अल्लाह जी मर्जी इमरान जी नियत कड़ी तो मौलाना के पार्लियामेंट का बाहर कढा सियासत में आउट क्या रब जो तू वजीर आजम थी ने तभी थुक लानत जा मीह वसंदई मौलाना फजल रहमान असेंबली का बाहर हूंदो तभी 11 पार्टियुनि जो लीडर कर अल्लाह जी असां जी तो भैया ए तुझे मुझी मर्जी आ मुझे पुट जी शादी आ मां तोल वजाइंदुसि मां गायण कराइंदुसि ता मुलन जो छा वजे बाबा मर्जी तो हाणे त कलमो छो पढ़ियो थी तुझी मर्जी न मां नंढड़ो जा वॾो छो थी तुझी मर्जी न मांखे ॾाढी अचे ई न ईअं सपा सिंधड़ी अंबो जा पियो आशिकनि जी भींग कयां पोइ ॾाढी अचे तुझी मार्केट छो केरी तुझी मर्जी न मां जवान हो जा पोरो छो थो थे तुझी मर्जी न मां चाक हो जा बीमार छो थो थे तुझी मर्जी न मां जेरो हो जा मरे छाजे लाइ थो न हलंदी असांजी मर्जी मर्जी हुनजी हलंदी जंहिं असांखे पैदा कयो वरी कलमे वारो जो पंहिंजी मर्जी हलाए चरियो आहे कलमे वारे जे नक में मोहम्मद जे कलमे जी नाकेली लॻल आहे पढ़ो तो सभई ला इलाहा जोर सां जलसो गूंजी वञे इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु तो कलमो पढ़ियो आहे न हाणे गीदी न कर कलमे वारो जो तो कलमो पढ़ी शरीयत वारे स्कूल में दाखिला वठी आहे जेको छोकरो स्कूल में दाखिला वठंदो आहे न उनखे मास्तर चवंदो आहे 8 बजे अचिजां चुल्ली कुनारी कापी खयूं अचिजां पिणे खां मुंहिंजी फीस वठियो अचिजां इन मास्तर के चओ खोड़ छोकरा कोलाचन में गजरूं था खपाइनि उन्हनि खे छो थो चए 8 बजे उन्हनि दाखिला ई न वरिती आहे हिन कलमो पढ़ी दाखिला वरिती आहे हाणे कुरान भी पढ़नो आहे नमाज भी पढ़नी आहे हज भी करणो आहे उमरो भी करणो आहे खुशी कमीअ में अल्लाह जे रसूल जो चयो मञणो आहे मूंखे पियो कामरेड चए तव्हां मुलनि मां फाथऊं अची कलमे में किथे लिखियल आहे नमाज पढ़ो कलमे में किथे लिखियल आहे रोज़ा रखो कलमे में किथे लिखियल आहे ज़कात ॾियो फाथऊं था मुलनि मां अची मुझे निकाह पढ़ंदे कॾहिं ॾिठो थी जिहाद मूं पंहिंजो पढ़ाए मुझे निकाह मतलब बोली साहब छा चवंदो आहे घोट खे फलाणी दी फलाणे जी हेतिरे महर ते तो ज़ाल करे क़बूल कई वो चवंदो हा मूं ज़ाल करे क़बूल कई पोइ साल जे घोट की वञे तो भाॼी वठो जा मां कोन वठी ईंदुसि निकाह महिल भाॼीअ जी ॻाल्हि कई हूं अब शहर तो वञे कपड़ा त वठो मां कोन वठी ईंदुसि निकाह महिल कपड़नि जी ॻाल्हि कना त मां हा ई न कयां बोला जी कसम तो खुदा जो इन घोट के सियाणो चवंदो या चरियो चवंदो बाबा तो ज़ाल करे कबूल कई मना सब गौर इन जा पंहिंजे कुलनि ते कई तो कलमो पढ़ियो हाणे मोहम्मद जी सॼी शरीयत जो पार तो पंहिंजे पुठारनि ते खयो हाणे कलमो पढ़ी गीती न कर तो असांखे जान मिली मोहम्मद जे सदके माल मिलियो मोहम्मद जे सदके रमजान मिलियो मोहम्मद जे सदके कुरान मिलियो मोहम्मद जे सदके ईमान मिलियो मोहम्मद जे सदके कारी अब्दुल शकूर जे दावत ते अचण वारा असांखे रब मिलियो आहे मोहम्मद जे सदके मिलियो बेचाई तो जो बिना हुब्बा हबीब जे बंदगी बेकार या करी खैरातू या करी हज हजार ते मां बेइज्जत ही बेजार जंहिंजो इश्क नाहे अरब बेचाई तो जो पढ़ी जाओ सब के न सूर जो मीम रख जा मन में मीम का मुराद मिठो मोहम्मद की माना सिच तारीफ करे चंद तारीफ करे सितारा तारीफ करे फर्श तारीफ करे अर्श तारीफ करे गोला चंद जलसे में अचण वाला मोहम्मद उनखे जाको जंहिंजे अर्श वारो रब पाण पियो तारीफ करे हुजूर जी हर अदा निराली आहे हर अदा मता को कचड़ू चवई मैं जेड़ो है मैं जेड़ो तो जेड़ो तो के पगार थे त जड़ो बगल में कुत्तो मोटियो थी
हुजूर के पसीनो अचे त अतर जी खुशबू तो गालाए तबा तमा थुकू निकरन नबी कलाम करे त नूर जो लाडो तो इशारो करे मानो बुचो समझी भी पवन मोहम्मद इशारो करे चंद बचुकरा थी की पवे मुल्लो निंद करे वजू चट नबी निंद करे वजू बरकरा नबी जी निंद इबादत बेटाई साधो जे बेटाई तो जे तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जंग तन तस्बीह बेटाई न मुल्ला दा समझन न मवाली दा समझन लतीफ बेचारो अची पात मुल्ला पंहिंजे लेके लतीफ दे भूखा बेटा मवाली खाए बेटाई तो जे तन तस्बीह कोड़ियो तस्बीह खणी मानू न फासा तन तस्बीह अख वो दिसे जो रब चलो कन वो पुटे जो रब चलो वात वो खाए जो रब चलो हथ वो पकड़े जो रब चलो पैर उन्हें हाले जो रब चलो दिमाग वो सोचे जो रब चलो तन तस्बीह सजो जिस्म तस्बीह कर अखियों वो दिसे जो रब चलो असांजे छोरन जी छल न घोटकीअ में चिंचे ते कारे बुरके ते नजर पए पोइ गाटो पियो भॼल अरे कमंद जी ट्राली थी अचे मुंडी न भई दीदार बाजी अलाह तुड़ी खे चओ न त बुढ मुही भला हणे कंदा अखियूं ॾिसे जेको रब चयो रब इन कुरान में तो चे मां तांजे अखिन जे ख़यानत के भी जाना थो हुजूर साहब फरमाए अन नजर सहम मिन साहिम शयातीन नजर शैतान जे तीरन मा तीरा तबली जमात वाला छा चवना भई नजरों की हिफाजत करे जो त दिल दे वजन जा रास्ता है जायको बात जे जरिए दिल दे विंदो आ खुशबू नक जे जरिए दिल दे विंदी आ आवाज कनन जे जरिए दिल दे विंदो आ मोहब्बत अखिन जे जरिए घोटके में का चंगी शे दिठे चिताई दिठे दिल में वेही वियस अची नमाज में बिठो अल्लाह अकबर चिंची में बैठी के इनको नंबर वठो बिठो नमाज में आ दिल में चिंची आ रही बैठी या नमाज केड़े कम जी नबी से फरमाया ला सलात इल्ला बि हुजूरुल कल्ब नमाज उहा अथव जेका दिल बि तव्हां सां गॾु ये न त दिल दुकान ते हुजे पाण मस्जिद में हुजे न मुझे करे कोलाची दिल न ॾींदा क्यों कंहिंखे मां ॿाहूं थो ॿधां दिल अलाह को वणे वठो न मोटरसाइकिल वठी दिल अल्लाह हुजूर तो फरमाए इंसान जे जिस्म में कोई गोश्त जो टुकड़ो वो सही है सजो बदन सही और हदीस तो पढ़ा फरमान अला इन फिल जसद मुज़ग़ह इदा सलो अल जसद कुल्लु व इदा फसदत अल जसद कुल्लु अला वही अल कल्ब फरमाए इंसान जे जिस्म में एड़ो गोश्त जो टुकड़ो वो सही है सजो बदन सही वो खराब सजो बदन खराब या रसूल अल्लाह वो केड़ो फरमाया वो दिल नडियो कंहिंखे बेचारी सोचे कपड़ा तो मुझे कल्ब जा मेरा ही मेरा केड़ो लौट हलड़े सुबह न तो मां तो वाई जी ने क्या मुझे मूड भी खराब कर कोलाचन मर कानून उबतो है ये को सबक पक्को करे ना पादर पूर्ण के मायने जलसे लाए एडो उबतो सफर हुआ एडो उबतो रात में बलोचिस्तान कल 4 जलसा मुंडा एडो उबतो लंबो चौड़ो सफर तब सदा मुखे अल्लाह जे मुखे टाइम सा वारो ॾियना न कोलाची खुदा जो कसम एड़ी तकरीर क्या
एड़ी तकरीर क्या हाँ जो कोलाचन मां जिन्न बट पड़कनी बजी ए चंदो बि 2.5 लाख करे दिया 250 मन कणक कया सब शइ विञाए छे बिचाई सोचे कपड़ा तो मुझे कल बजाओ मेरा ही मेरा एकड़ा हे कपड़ा जंहिंखे धोबी धोवन मायूं धोवन ॿिया दिल जा कपड़ा जंहिंखे हाले जे वारा धोवन अमरोट वारा धोवन बेर शरीफ वारा धोवन राई बिंड वारा धोवन सॼो मेणो भी दिल ते मानी खाईंदे दिल न थीजे पानी पीअंदे दिल न थीजे चाय घुराणे दिल न थीजे घोट की हलूं दिल न थी मुझे निहार त सही मेरी दिल को नहीं अखी दिल ॾिसंदी आहे अखियूं ॾिसंदी दिल खाईंदी आहे वात खाईंदी दिल हलंदी आहे तेरा मेणो दिल ते नमाज ते हलूं दिल न थीजे मुई पई आहे दिल कीअं चवंदी नमाज ते इनके जिंदा कर कुरान सा अल्लाह जे नाले सा बिचाई तो जे पढ़णो पर खिड़ो न तो पढ़णा मजाक सबक सुपरिया थे मुझे अंदर में कई होता का ये कोला चंदी होता का ये चाचरक जी होता का ये चन्नम जी होता का ये मारम जी होता का मोमिन जी दिल अल्लाह जी होता का बिचारी शायद हो जाए पढ़ना पर खिड़ न तो पढ़ना मजाक सबक सुपरिया जे मुझे अंदर में कया होता का पर दो रख जाए रब पाक ऐं हरफ न जाना है हिकड़ो बिचारी तो जे पढ़ा पर कढ़िया की न की तोरे पढ़न चीन बिना हुब्बा भी बजे कुछ भी मिले तलकीन जंहिंजो अल्लाह ते यकीन से अण पढ़ाई आलिम कंहिंजे यकीन नथा ॻाल्हायो कणक ते कमंद ते फुटिन ते नौकरीअ ते दुकान ते कंहिं ते ख़ुदा सुजानो पंहिंजे रब खे मुबारक छिलाए खा कारी अब्दुल शकूर खुदा जी कसम कारी अब्दुल्ला साहब और फजल हक कोलाची वारा कुरान जो वाइस हेॾो वॾो इज्तिमा नबी से फरमाया मेरा बस क्या हेॾो पढ़ियल हुजां त मूंखे नबी से जन्नत में 3 आवाज बुधा टे एकड़ो कुरान जो आवाज असांखे तो कुरान जो आवाज बणी कुरान जो आवाज जन्नत पुछो जिब्रील ही केर आहे या रसूल हारिस बिन नौमान जो पुत्र पड़े फर्श ते थो आवाज अर्श ते थो अमल के होतस चई वगाना अकरम नास लि उम्मी पांजे मां जी खिदमत चम मां जी खिदमत जे करे पड़े फर्श ते आवाज बरकत ही कुरान में हजरत उमर से जमात वठी निकतो जमात बीच में दरिया का परे बेट जाओ उते एक मखलूक थी रहे उनके कलमो पहुंचाए दरिया पार बेली भी कोने गरीब जमात हलणो भी जरूर है ए तबलीग वाला इंदा ने जल बन बाबा न मनो इडे धारे लाइन बेलो न हमको जाना है हमारी तशकील जरूरी है क्या हलणो जरूर है क्या क्यों हजरत उमर से जो बकम कयो बा केड़ा एक बिस्मिल्लाह पढ़ो दो मोहम्मद जो कलमो पढ़ो लई पो दरिया हमें पैर पिसे तो उमर जवाब बिस्मिल्लाह पढ़ो मोहम्मद जो कलमो पढ़ो बरकत बिस्मिल्लाह में आ
जट वरी सुबह जो दुकान ते अगरबत्तियूं ॿारींदा अगरबत्तियुनि में बरकत आहे ॿिया वरी शहर में वञा हिकिड़ो वरी वटीअ में ॿ टे टांडा खणी ईंदो आहे पण टांडनि ते अलाए छा विझंदो आहे पोइ वॾो धुओं थींदो पूरो दुकान वरी हुनखे 20 रुपया ॾींदा छा आहे जी हाणे बरकत अची वई धुए जो वास धुए में बरकत आहे जट कंहिं तोखे सम्झायो आहे बेरा यो टांडा खाई अचे न पत्थर हणी दुकान मां निकिर जट जा पुट धुए में बरकत आहे हाने अचो त नबी साईं का पूछा बरकत छा में आ सुभान अल्लाह जो हदीस पढ़ाओ जोर सां मज़ो न था कयो राजा मोहम्मद जो आउश के भई तो विरोध करे छो हिकिड़ो माण्हू बि न टुटो आहे घर भला गोलीअ जो ऑर्डर थो मां इन कोलाचिन के पंहिंजो भाव समझंदो आहियां पर अॼु हे यूसुफ अलैहिस्सलाम जहिड़ा ॿाहिरि हुजूर तो फरमाया तबर्रक बिल कुरान बरकत कुरान में आ ओताक जी बरकत बनीअ जी बरकत फसुल जी बरकत घर जी बरकत दुकान जी बरकत कब्र जी बरकत मोहम्मद जे कुरान में आ राजा नता जो सुभान अल्लाह जोर से मदीने वाले का होश के भई तो करे था भाई तो भाई जलसो दुबई मस्कत सऊदी अरब अमारात ताईं पियो हले ये पासियूं कोन टंगियूं हिते 2000 माण्हू कोन थींदा हिन नेट जे ज़रिए 40,000 माण्हू ही जलसो था ॿुधनि हिनखे कम में इस्तेमालु कयो न बेकमो छो था इस्तेमालु मोबाइल वही ने भागी है चैन जैन जे जरूर वजंदी मानी खाइंदो वजंदी अध रोटे जे गिरह हाथ में दादा मानी खाइंदो वजंदी मस्जिद में वेंदो वजंदी बाथरूम में वेंदो वजंदी चौथों टाइम अञा ॾुखियो आहे सगरा सम्झी सगरे माण्हू ने रात जो फोन न कंदा खास करे जुम्मे जी रात 12 का पोइ समूल विंडे फोन टुप न थोड़ा वरी एड़ा ला खबर थना जो जुम्मे रात साईं जो 12 का फोन हेलो साईं किथाई घर जा क्या क्या करेंगे 300 रुपया हलाई बरकत कुरान में है बरकत अल्लाह के नाले हुजूर तो फरमाए कुल बिस्मिल्लाह का शा खाओ ना बिस्मिल्लाह पढ़ो तो बरकत ही बिस्मिल्लाह है हुजूर तो फरमाए कुल्लु अमरिन ज़ी बाल लम युब्दा बिस्मिल्लाह फहुवा अक़ता व अजिज़ा हुजूर तो फरमाए हर जायज कम बिस्मिल्लाह का शुरू करो जेकॾहिं बिस्मिल्लाह न पढ़ंदो वो खैर ऐं बरकत का कटियल बेटा इधर जो कोड़ी पढ़ी किताब तब हरफ मड़ई एक जे नियत हुजई ने को त बिस्मिल्लाह ही बस हजरत उमर छा जो बकम के बिस्मिल्लाह पढ़ो मदीने वाले जो कलमो लई पो दरिया लई पिया सॼो दरिया पार एक एक का पूछे कैसे गिरी त बन कैसे गिरी त बन कैसे हिकड़े चोसे मुंहिंजो प्यालो किरी पियो पानी पीने वालों ठिकर जो ठया हजरत उमर से मोटे पोए थे दरिया आगे जाए ए दरिया प्यालो वापस कर मैं तो क़यामत जेडी मोहम्मद वट मयारी कंदो सा दरिया में एक छोली बी छोली प्यालो बाहर अची किरो उमर खण प्यालो क़यामत जेडी मोहम्मद वट माखे मयारी अकट कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लो कलम थे नबी जा गुलाम थो दुनिया तहां जी नौकर सामान हम जा नौकर
अब भाई शादी में दो लोचो वजायो से असांजो चाचो आगलो डॉक्टर घोट के रहंदो उन जो दोलो न वजाइंदो मां भत न खांदो यो चाचो चिपो तो सा कबर में गडो हलंदो अब भाई घोट के मोड़ बधाद वछो जड़ो माल नो ढगो पीड़ी दे गायो वणो से कोन बधौ सा नानी आसा निकले 90 सालन जी पोड़ी उन चयो मोड़ न बधंदो मां भत को 90 सालन जी पोड़ी ऊत सुकी छोहारे जड़ो थियो अन्या बिदत मां हट न कढ ऐं साल मुर्स मां कम कढंदी त दिन तरीक़नि बा ॾिस मूंखे केॾो तजुर्बो या त मां महीनो ॾींदुसि तोखां त जुमो भलो 60,000 का हिंदोरा तेरे घर हिया जो साल महीनो ॾिनसि ढिकी में कपाए वञी घोट के मां हिंदोरो वतई बेॾियो सुलेमानी चांहि पापन सां लॻो साल जेको या साल कम कढंदी अथव रोई रोवण त माइन में फीट थिया ज़ाल रोई न टके जा परेशान न थींदा ओच तो मायो राम भट विजय मैं तेरे घर च सुख कोनी ॾिठो खबरदार ये शादियुनि में दुहल ॻाइणा शराब डांस छो था जो माइन जे चवण ते न कयो शादियुनि में अजाया ख़र्च नबी से का पूछो या रसूल अल्लाह भली शादी केड़ी आ भली हुजूर तो फरमाया इन आज़मन निकाह बरकत ऐसरहु मऊना भली शादी हुआ तो जंहिंमें ख़र्च सफ़ा घटि हुजे नबी तो चाहे पुट पढ़ाइणो न 5 जा बिस्कुट वठी से अब्दुल्ला के फोन से पुट जो निकाह अचो 2 मिनट बयान करे निकाह पड़ी बिस्कुट करे ऐं काए ट्रैक्टर वञी हाणो से थ्रेस जाती छुट झले झले पोड़न के पिछाऊं न कयो खर्च बाबा न करना मैं बरादर को दिता ही मैं कौन छोड़े सा कर अच्छो मो 4000 कार्ड 48 मां कुकड़ो 3 पाडा उठ जरा जनरेटर सकर या काजड़ा 34 लाख खर्च करे जट भी रहो मिलत थे से कुल 35,000 कापी दस बगल में बैठो आ बाग चना होटल पे मैं 5,000 देता मस मैं कम दो सो जल दबदा जल्लो से न तो के न कर पोड़ा जायो खर्च अने पिन त खबर न कयो शादियुनि में अजाया खर्च मेरे सा 12 लायो न्याणन पुटन जा मां जाथे तो वञा छोरा चुंबड़िया पिया न हणी जुबो ई फाटी छ सही अज तकरीर एड़ी कजा जो बाबू समझी वञे पिणे लठ गांस कोन समझ चऊं था पोड़न के बा निकाह करा छोकरन जा सही लॉकडाउन थी गया घोटकी भी 6 महीना बंद पई रोना तो मजा कोन किता दुआ कर ला कणकड़ी च परख तो 2 फसुल क्या छोरे जा त 6 फसुल व्या हल्या ने जे करे तो मुझे भाई में छोकरा घणा ही ना इनके खबर आ त असांजे पारां ही मातम कंदो अल्लाह नबी से मेराज करे आया माइन के वाइस को माइन के माइन सुधर न रिमोट इन बैठ आई तहां जैसे में माइन के दीन समझाए तहां ही के दीन न तो अजे मायू किथा उतारे लन कयो माई के बटे कुंदा का ठोके उसके कलमो बुधा वाणी गरीब के किथा जे कलमो वाणी जन तहां पढ़ो तो भला पोया मां भी पढ़ो इन भाग थी भला जो असा के न थो मायू चो जो ने हिनन के इंदो
नबी से मेराज करे माइन के वाइस को माइन की चाचू या माशरन निसा अय औरतुन जी जमात छा मामलो आ जो मा जहन्नम में मर्दन जे मुकाबले में मायूं वधी के दिसिया छो माइन जो या रसूल छा जे करे पान फरमाता में बखरा दुन बा बा तकफरुन अल अशीरा मुरसन जी ना फरमानी कलियो आयो कमाए 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 मुरस गंजा थी रन हराम जो रन जो राम बट खुद दियो वतक्सर लाना लानत जामत जो कुकड़ ते कुत्ते ते काम ते लख गां गला होई न या रसूल अल्लाह कमजोर आयो भला इहा गाल का समय आए पान फरमायो तसद्दक न पो खैरात जाम दी क्यों खैरात जाम दी वलो में हुली कुन मले ता जा जेवर छो न होजन अल्लाह जो नालो अची वने देई छ वरी नबी से छड़न के वाइस को छड़न के छड़ा समझो था अल्लाह भलाई वरी ये तो हुजूर जी हर अदा ने लिया हर अदा तो बीमार जे पेट में रहियो माम रहियो नबी से में रहा ई हराज जो फर्क असा मां जे पेट में दरहेडे पुस्तियों जरो क्रिकेट भी दो खेडे हराम जो माल के सुपाने दे अमा के जो हुजूर मुझे पेट में आया ओगराई जाता अतर की खुशबू पत्थर ते कदम रखा पत्थर अटो पटो मैं जबरन में बकरी उचारा पत्थरन मां आवाज बुशरा लग जा आमना आमना मुबारक तुझे पेट में अजर जो सरदार गोलन जो सरदार नूरन जो सरदार नारन जो सरदार आमना ये बच्चो जब ही नालो ही मोहम्मद रख जा जोर से तुम भी जाओ मां भी जाओ नबी से भी जाओ ये रात जो फर्क असा पिया जमो ना मां अस्पताल दाखिल बाबू भैया तो मथे करे अस्पताल जे दर ते रोए पियो खुदा करे छोरो खैर सां जमे पाडो न खपण तो जाए हिन पिणे के पिणन जड़ो करे पो पर मोहम्मद पियो जमी तो नूर जो लाटो पियो अल्लाहु अकबर अम्मा फरमा जब महबूब जमन पिया मां एड़े खीमे में पई अम्मा वर तेल कोने जो दियो पाया गुरबत जे करे नबी से जावा एडो नूर निकतो एडो नूर एडो सुभान अल्लाह जो तो बोले सा जोर ना लाख सुभान अल्लाह अम्मा जी जे एडो नूर खीमो रोशन मक्को रोशन पहाड़ रोशन जबल रोशन पत्थर रोशन एडो नूर जो बैठी त खीमे में हां पर शाम जो मारियो मां आमना पाजे अखन सा हुजूर जे जमन सा नूर जी लाइट मिसरना यमन ना शाम मुल्क भाई छो इब्राहिम अलैहिस्सलाम जी कबर हो गया हजरत इस्माइल जी कबर हो गया हुजूर जी जमन सा नूर जी लाइट हनी रब इतला दिनो मुस्काल दे नहीं तो इब्राहिम जे मोहम्मद ला तो काबे में रोई दुआ कई वो मोहम्मद जो मक्के पाक में पढ़ चुका हुजूर जावा किया जमन सा सुर सजदे में जमन असा जमन सा राम भट्टा करियो सजो गोर फजी मथे ते खड़ा ला हुजूर जावा जमन सा सिर सजदे आंगुर जो इशारो मथे चाटा चमन ला तो सीधो आने सच्चा सिद्ध जाना बाह जाना मुक्तम जाना पीरन फकीरन जाना झंडे कन्या जाना सजदाओं ने रब जा कजो जय मां मोहम्मद के पैदा कयो मेरा जो पैगाम झंडी न जुलूस न हलवे जी तेग न अचतो के जमीयत वाला बुधाए मीला जो पैगाम पांचे हथन के जुल्म का बचा पेरन के नाफरमानी का बचा अक के बेहयाई का बचा पेट के हराम का बचा जिंदगी के बिदअत का बचा है मीला जो पैगाम अकीदे के शिरक का बचा जम्मा था मची मना कहीं मोहम्मद जो गुलाम थी और जे कौसर ते मां मोहम्मद तुझे इंतजार इलाज जो पैगाम झंडी न अजी तो सुलम ही हुआ जो मेले में खदड़ा नचन शादी में मायूं नचन रबीउल अव्वल में मुलाम का नचन अंधेर नंगरी मुसल्ले की भी हवा उठानस करे
मां काॾे वञा, मां काथे मातम कयां, मां कहिड़ी भित सां टकर हणां, मां कहिड़े बिजलीअ जे खंभे ते चढ़ां। कोलाची चवंदा जहिड़े ते वणई चढ़, लाइट आहे ई कान। हेॾी अंधेर नंगे बेचाई छाजो चए। लतीफ सोचे कीतड़ू चढ़ियो घोड़े ते, कीतड़ू चढ़ियो अंधेर नंगरी ना हक वो महांगो अनु सस्तो। गिदड़ चढ़ियो घोड़े ते लूमड़ लोडी मां कंहिंखे ॼाणंदा अदालती सबो थी। या मनसा सिर सजे में असा के पैगाम हो त नमाज मां तो न करियो, नमाज 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 नमाज। अॼु खोड़ जे त पैदा थिया जॾहिं नमाज से तुरे या ॾाढी फटके थी तुरे या नियत साफ़ हुजे। छा था चवनि नियत तुंहिंजी नियत साफ़ आहे न, पोइ कांच छो पाती नियत साफ़ आहे। हाणे मां सख़त तकीर कई बोले हमरा मूंखे जो करबला ॿुधा, मुझे मां मसरूफ़ आहियां इलाही, मुंहिंजा इलाही जलसा आहिनि, मां पुॼी बि नथो सघां। मुंहिंजो करबला मां 2 सबक वॾा मिलिया, ॿ कहिड़ा? मुंहिंजो करबला जो पहिरियों सबक सैयदन सतो न छॾियो, ज़ोर न हलाक और आवाज़। मुंहिंजो करबला जो पहिरियों सबक सैयदन सतो न छॾियो, ॿियो सबक बीबिन पर्दो न छॾियो। मुखे निरड़ ते चुमी ॾिने, मुंहिंजी पुठी छपे, मुखे जे मौलाना तो जड़े करबला मुखे कहीं ॿुधाए। करबला जो पहिरियों सबक सैयदन सतो, अली असगर कुर्बान, अली अकबर कुर्बान, गोच कासिम कुर्बान, अब्बास से बाजू कटजी विया, 72 साथी कुटा पिया, जेतो शिमला मूंखे बच्चा प्यारा नाइन, हुसैन के रब जी नमाज प्यारी। क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने, सजदे में जाके सिर कटाया हुसैन। नेज़े पे सर जाओ, असा मौलवी भी कुरान पढ़ंदा, एको साउंड घुरायो, शामियाना हणायो, देगियूं लायो, स्टेज ठायो, पर अली जे औलाद कीअं कुरान पढ़ियो, खुदा जो कसम है। नेज़े पे सर जाओ, जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन ने। नाने के दीन पर हर चीज वारिदी, कुछ भी ना अपने पास बचाया हुसैन ने। खुद को तो एक बूंद पानी न मिल सका, करबला को खून पिलाया हुसैन। नबी से फरमाया मेरा जवाबी रात अल्लाह मूंखे न्यापो ॾिनो, मुरो उम्मत काॾा आई युक्रिमु सलासिन, 16 उम्मत खे न्यापो ॾिजां। कहिड़ो? चइजान त 3 माण्हुनि जी इज़त कनि। कहिड़ा थियो? चइजान त पीउ माउ जी इज़त कनि। असांजे छोकरनि खे पीउ वणे ई नथो। बाबा कुझु कोन्हे करींदा, बाबा कुझु कोन्हे करींदा, पिणे कुझु कयो तॾहिं त तूं पीर जी किला तो करे होटल बेशरम। नबी से फरमायो पीर जा 4 अदब है, ला तमशा मामहू, पीर जे क्यों ना लंदा क्यों, वला तखुद कबला, पीर खां पहिरियों कचहरी में न वेहंदा क्यों, वला तदु बिस्मिही, पीर के नालो वठी सॾु न कंदा क्यों, वला तसब्बतला, कॾहिं पीर के गारियूं न ॾींदा क्यों। न कयो पीउ माउ ते तबसरा, खुदा जो कसम। पीउ माउ जे अॻियां औलाद कीअं हुजे इहो क़ुरान में हिकिड़ो मिसाल लिखियलु आहे। पीउ माउ जे अॻियां क़ुरान जा चए वक़्फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा, अलाह जी मिसाल रब तो चए पीउ माउ जे अॻियां औलाद ईअं हुजे जे शिकार थियल पखी, पखीअ खे धकु लॻंदो आहे न बंदूक डस 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 पोइ निमाणियूं अखियूं खणी शिकारीअ खे तकी पवा त हाणे मां तुंहिंजो आहियां, हाणे कोई हाणे खलनि आहे, हाणे जेरो टांडनि ते रखे मां तुंहिंजो आहियां। बसि औलाद पीउ माउ जे अॻियां ईअं हुजे शिकार थियल पखी वांगुरु। बसि
ए अब्बा ए अम्मा मुझे काई हैसियत तुझी अगे वडा मुर्शिद पी मां थवा वडा पीर अब्बो अम्मा थवा ठगन मुर्शिदन के दन वेठा दींदा पी मां जी खिदमत न कर न चढ़ो ब नंबर पीरन जे वर खुदा जो कसम करोड़ दफा वधीक पीर खां पी मां जी खिदमत न चढ़ो ब नंबर हाणे हिकिड़े ब नंबर पीर खे मुरीद घर वठी ब नंबर हो न मुर्शिद हुन छा चयो जे नंढियूं वॾियूं मायूं सभु गॾु कर मां ॾिसां पोइ क़यामत में सुञाणा पोइ छॾाईं केॾी टल थो करे पराई मायूं ॾिसां मुरीद बि मां जहिड़ो चरियो हुजे ॾाटो खणी कनु कपे अरे मुर्शिद जो कनु चएसि क़यामत में मुर्शिद हूंदा घणा असां बि सुञाणूं असां वारो कन कपियल किथे न चलो असां बेपीरिया न आहियूं हाले जी वारो असांजो मुर्शिद आहे अमरोट वारो असांजो मुर्शिद आहे सेबेर वारो असांजो मुर्शिद आहे मुर्शिद वटि तौहीद वारो महबूब जो सुन्नत बस यार हाणे माण्हू बि वञनि था शाम जो टाइम आहे तव्हां बि बहिराड़ीअ जा माण्हू हाणे दुआ था कयूं मेराज में नबी संग अल्लाह न्यापो न्यापे मोकलण वारो अल्लाह खणी अचण वारो मोहम्मद रसूलुल्लाह गवाही ॾियण वारो कलामुल्लाह तव्हांखे ॿुधाइण वारो असदुल्लाह तव्हां सभई त चओ सुभान कहिड़ो न्यापो पियो अचे ॿुधे दुआ खां सवा न वञो ओ बुज़ुर्ग दुआ खां सवा न वञो अल्लाह जे वास्ते जंहिं महिल दुआ थींदी न सॼो ॾींहुं क़ुर ॿुधो आहे हीअं हथ जो खणंदासीं न खुदा जो कसम रब वेठलनि खे त माफ़ कंदो पर बीठलनि खे हेठनि खे त माफ़ कंदो पर स्टेज वारनि खे बैठ जाए भाई मां भी चरियो आहियां न बरोचन सां उर्दू का बरोच पाण अंग्रेजी ॻाल्हाईंदा बाक़ी मां उर्दू बि न ॻाल्हायां हाणे अॻे वारा बरोच कोन न बरोच वॾा होशियार थी विया बरोच मूंखे ॾाढा वणंदा आहिनि अलाह छो त शादीअ में बि ज़िद कंदा आहिनि मरां त मरां पर मंड मां किरां मेराज वारी राति न्यापो कहिड़ो चइजान त टिनि माण्हुनि जी इज़त कहिड़ा टे चइजान पीउ माउ जी इज़त कनि बाबो तो काबू मां जे पेरन में जन्नत मां जे पेरन में जन्नत ज़ाल जे पेरन में सेंटल मां तो मां हजरत अवेस करनी रसूलुल्लाह उन दी केड़ी नेकी जो हुजूर फरमा उमर अवेस का मां मोहम्मद जी उम्मत अल्लाह दुआ करा या रसूल अवेस का फरमा हा अवेस नालो थस कर्ण कबीले जो यमन जो रहा गुआ या रसूल छाजे करे बुझा पर फरमायो उन माउ जी एडी खिदमत कईया जो अवेस जंजला हथ खणंदो आ न रब उन जे हथन के खणी वकाना अकरम الناس लिउम्मिही पांजे माउ जी अॼु असां मावला जेके लफ़्ज़ था ॻाल्हायूं अम्मा चरी थी वई आहे अम्मा खंगे थी अम्मा सुम्हण नथी ॾे माउ नाले इहे लफ़्ज़ थो चए जे भंगियाणी पंहिंजी तुंहिंजा गुह मुठ धोता जे बोरचाणी पंहिंजी तुंहिंजा खाधा तयारु कया जे धोबियाणी पंहिंजी तुंहिंजा लटा धोता जेका लाॾो करे मोड़ ॿधी सहरा चई तोखे परणाए आई अॼु तो चए त अम्मा चरी आहे हया कर शर्म कर या केसर तो में जोड़े विधी आहे माउ के पंहिंजा उहदा न ॿुधाया मामा सूबेदार आहियां मामा हेड मास्टर आहियां हाणे वरी इहा बीमारी मौलवन में अची वई आहे मामा मौलवी थी आयो
ना तू मां जो नौकर पी मां जे गैर मुस्लिम हो जन्नत तभी पी मां की बेअदबी ना कर गैर मुस्लिम मौलाना उबैदुल्लाह सिद्दीक़ रहमतुल्लाह ने की मां शिक्षा दी मारी दी हस जो छो नबी से जो कलमो पढ़ियो धक्का पादर लाया पर पादर परे वनी करे जोड़ी वारी खणी अचे जैसे अम्मा हे वट मानन जो मारे तोखे हणे तोखे छो तो जे नबी जो कलमो पढ़ियो थमन उन मोहम्मद मा खे चो आ ते इन जे कदमन में जन्नत नौजवान हो मां बाहू तो बधा दुनिया जो केड़ा भी मसलो आ दुआ पी मां को घुरा नंबर पी रखे मिनतू वेठो करे मां को दुआ पोड़ी मां जमल हथ खणंदी आ न अल्लाह खुदा मां जी दुआ वठो ऐं मां जे बददुआ खां बचो मां जी बददुआ भी जीतरीअ जे गोलीअ खां माण्हू बची सघे थो मां जे पिट खां नथो दीनपुरी रहमतुल्लाह लिखियो आहे पंहिंजे किताब जे मां चीचा वतनी पहुतम ॾिठो त ख़ल्क़ जो हुजूम अलाए छा मसलो वेझो तुम जंगलो हमरा जो टंगू कटला बाऊ डडरी थो पियो जो ख़ैर त आहे ख़ैर त आहे जैसे मुझे माँ जी पिट लगी जे मां पी मां खे अकेलो गलत सोबत में अची रात जो देर सां घर ईंदो लोफरन जो सोबत जे करे अम्मा मनो कंदी पुगड़ी रात लेट सां आयुसि अम्मा मुसल्ले ते वेठी तो मां खे जन पुट एडी देर करे आयो ज़ालत वारी सुती पई थी मां खे तोखों सवा निंड नथी अचे मां मानी घुरी मास मां चो जेको लेट अचे उनखे मानी भी मूंखे कावड़ अची वई गलत सोबत जो असर मुझे दिमाग़ थियो अम्मा मुसले ते वेठी तस्बीह हथ में हस मां पंहिंजो बूट लाए मां जे मुंह बस मां ते हथ अल्लाह इन कुत्ते खमोल ने जे करे पालियो तो अज मूंखे बूट रब जा मूंखे मार जाए न ज़ालिम मां मुंहिंजी जान बस वो ॾींहुं थियो सुबुह जो उथियुसि पेर जे आंगूठ में तकलीफ़ थी मुल्तान अस्पताल आयुसि डॉक्टरनि जो तोखे कैंसर थी हिकड़ी टंग कटियो ॿी टंग कटियो बाहूं कटियो गोडन खां टंगू कटियो डडरी थो पियो आ मथे जा ढेर मुंहिंजे मथे मूंखे कैंसर न थी आहे मूंखे माउ जी पिठ लगी वबिलवालिदैन इहसाना न सतायो पी माउ खे वेहण लाइ ॿिया खोड़ अथव पी माउ सां न विड़ो पी माउ खे ॾाढो न मेरा जवारी रात न्यापो पियो अचे सोहणा चइजान त पी माउ जी इज़त कन हिक ॿियो चइजान त आलिम जी इज़त कन आलिम का आलिम आहे हज़रत तो फरमान मन अकरम आलिमन फक़द अकरमनी जे आलिम जी इज़त कई ॼण मां मोहम्मद जी इज़त कई अरे असां जी जमात जेका है जमीयत उलमा इस्लाम या त आहे या आलिमन जी जमात मां कसम करी तो चला दुनिया जे कंहिं भी जमात में एॾा आलिम न आहिनि जेॾा जमीयत उलमा इस्लाम में आलिम यो हक़ जो काफ़िलो आहे ये मुजाहिदन जो काफ़िलो आहे चइजान त पी मां जी इज़त ॿियो चइजान त क़ुरान जे हाफ़िज़ जी इज़त कनि अब हाणे रमज़ान शरीफ़ अचे थो तव्हां वटि तरावियूं केरु पढ़ाईंदा आहिनि पुलिस वारा तपेदार हेडमास्टर केरु पढ़ाए क़ुरान जो हाफ़िज़ व हामिलुल क़ुरान जे सीने में क़ुरान आहे न उनखे न चओसि हाफ़िज़ तरावियूं पढ़ाइण अचे खीर काढ़े गरम करे मिश्री विझी बादामियूं विझी तरावियूं ख़त्म थियनि थधो फ्रिज मां खणी हाफ़िज़ गिलास पी हे पी हाफ़िज़नि खे खीर प्यार रमज़ान में ख़िदमत कर अल्लाह तोखे जन्नत जा खीर प्यार
ऐं सतायो हाफ़िज़नि खे। ये वॾो मदरसो आहे दारो, हर साल हाफ़िज़ तैयार था थियनि, हर साल इन मदरसनि सां ताबुन कयो, दिल खोले ताबुन कयो मदरसे, खुदा जो कसम अल्लाह जे वास्ते। कल है ना जो साईं अब्दुल शकूर है बमण मदरसे जा पिया खणी वञ, हे बोरी मदरसे जी रखी तमन्ना जी, माण्हू मोकिल खणी वञे, पाण ॾेई वञो, फसल मां भी हिस्सो कढो, वाह तू हक हुई महासादे रब तो फरमाए न ज़मीन में मौजो हक्का, इन पोख में मौजो हक्का। सूबेदार जो माण्हू कढो था, तपेदार जो माण्हू कढो था, मुर्शिद जो माण्हू कढो था, अल्लाह जे नाले जो माण्हू नथा कढो, चई आयो छा? हिकिड़ो मुजाहिद मूंखे अहिड़ो उथी ॿिए चइसे मां हिन मदरसे में बमण अन्न जा ॾींदुसि, नालो लिखराए, ॾिसो अॼु कहिड़ो मुजाहिद तो शुरूआत करे। ओ यो थई इहो भलो आया, इहो नाला लिखे ईंदा अहिड़े अब्दुल जब्बार हैदरी हवाई फासियूं